चंगो दिल लगी है जो तो बदलो ॾिनो जानू जी क्या जानू? जानू ॾिसो तूं मुंहिंजी घर वारी आहीं। अॼु आउं तोखे सची सची ॿुधायां त मूंखे तोसां केतिरी मोहबत चाहत उल्फत तोसां आहे। वाह साईं वाह, अॼु ईद वारे ॾींहुं सभई ॻाल्हियूं सच सच। सच बिल्कुलु सच सोरहां आना सच जीअं तुंहिंजी सूंहं सच सूंहं सॼण तुंहिंजी सच 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 त भेरा पाए ॾिठो नच सूंहं जवेरी कूड़ 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 जे मुंहं में धूड़ 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 जेकर आऊं पुट ते या त पोइ त मां खॾ में वेही रहां। ऐं घोड़ा पर जे आऊं खॾ में वेही रहां त पोइ मां उन खॾ जे मथां मिटी विझी छॾियां। छा पई सोची मुंहिंजी जानू? सोचां पई त अॼु ईद जो ॾींहुं आहे, शादी खां पोइ असांजे विच में का बि ॻाल्हि गुझी न आहे, को बि राज़ न आहे, त पोइ मूंखे अॼु इहो ॿुधायो तव्हां शादी खां अॻु में केतिरी छोकिरियुनि सां प्यार जो इज़हार कयो? तव्हां ॿुधायो छो नथा? मां नाराज़ न थींदमि। यकीन कयो मां नाराज़ न थींदसि। मुंहिंजे सवाल जो जवाब त ॾियो साईं। आखिर छा पिया सोचो? अरे तूं चुप करे त वे ऐं घणे त वठा त मुंहिंजी माशूकूं केतिरियूं हुयूं।